सजदा कया को लाइक इबादत जे समझी झुकियो के जहन्नम जे धड़कन का खुतबा चया के शराबन तहूरा ला तस्बीह पढ़ी के अंगूरन जी लालच ते सजदा कया को लाइक इबादत जे समझी झुकियो के जहन्नम जे धड़कन का खुतबा चया मूं भी चाहियो त मां तुंहिंजो नालो वठां तुंहिंजी तस्बीह पढ़ां तोखे हर हर झुकां मुझे मुक़द्दर में अड़ी हुई नौकरी तुझे सजदे करण जी न मोहलत मिली आऊं जे तोखे झुकियस ते त मुंहिंजा बचा रोज़ गोडा विझी पेट में थे सुता पोइ भी मूंखां पुछी तो त हाज़िर आहियां ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा मां ज़माने जो संग्रेज़ रामूर लियस ऐं हयाती सॼी डोड़ंदो ई रहियस मूंखां मंज़िल हमेशा किनारा कया वक्त जी भीड़ में मुफ्त मारियो वयस मूं मुसाफ़िर जी जीवन कथा खून सा रोज़ लिखंदे ज़माने जा हथ न थका मुंहिंजी तारीख़ घर में न टांडो दुखियो पेट जी जंग में हथ छाला बणिया हा तॾहिं सॾ मूं तोखे ॾाढा कया पोइ बि मूंखां पुछी तो त हाज़िर आहियां ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा मुंहिंजे नेणनि जे मक़तल में असमत कुठी मुंहिंजे दिलि जो मदीनू थी वीरान वियो मुंहिंजी इज़त जे काबे के ड्राहे छॾियो मुंहिंजो जीवन में एॾो थी नुक़सान वियो मुंहिंजे जीजल जी झोली उजाड़ी वई मुंहिंजे बाबे खे रस्तनि ते गेलियो वियो मुंहिंजो मासूम बेवस कुसी भाउ वियो मुंहिंजे भेणनि जो कोई सहारो न थियो मां ज़माने जा ज़िंदान काटियो अचां पोइ बि मूंखां पुछी तो त हाज़िर आहियां ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा मुंहिंजी क़िस्मत जा कातिब ज़रा गौर कर मुंहिंजे अमलनि जी बेशक भले तौर कर मुंहिंजे पोरियत हथनि जो पढ़ी फर्श पोजे चाहीं त मूंखे पंहिंजो चोर कर मूं हरनि खे हलाए कया हज थे खे खेड़े ज़कातूं ॾिनियूं ये पोयूं बंद वरी ॿुधाए मुंहिंजी क़िस्मत जा कातिब ज़रा गौर कर मुंहिंजे अमलनि जी बेशक भले तौर कर मुंहिंजे पोरियत हथनि जो पढ़ी फर्श पोजे चाहीं त मूंखे पंहिंजो चोर कर मूं हरनि खे हलाए कया हज ते मूं ज़मीननि खे खेड़े ज़कातूं ॾिनियूं तुंहिंजो पोरियत तुंहिंजो हारी मां पोइ जे मूंखां पुछी तो त हाज़िर आहियां ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा मूं इबादत घरनि में खयां लाश हा मुंहिंजा मुस्लिम ते कुसिजी विया विश्वास हा झूर पोड़नि कुलनि ते जनाज़ा कयम दफ़न दिल में कयम जे मुंहिंजी आस हा तिन जे कब्रन ते चादर गुलाबी विझी मुंद मूलाए हर खिज़ा थी वई जिन जे सदमन ज़ख़म जीअ खे एॾा ॾिना जिन जो मरहम सदियनि खां पियो ॻोल्हियां अञा पोइ बि मूंखां पुछी तो त हाज़िर आहियां ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा अच्छा मरम शायरी जी शुरुआत करें कई शायरी जी शुरुआत के तकरीबन 15-20 साल थी गए 15-20 साल थी गए 15-20 साल का तकरीबन 97-98 जे दौर खां वठी माना ये अबरा सबरा दकर फटर माना थींदा वेंदा कंहिंखां शायरी में मुतासिर थे मुतासिर बुखारी इंडिया जो शायर साहिर लुधियानवी ऐं उस्ताद बुखारी अच्छा कहिड़ी अहिड़ी कैफ़ियत हुई ऐं कहिड़ो अहिड़ो राज़ हो जंहिं शायरी दा मुतवजा करायो बसि ईअं दुनिया जे कंहिं अहिड़े चहिरे सां अटकी वियासीं हलिया पोइ ईअं हलंदे हलंदे कॾहिं कंहिं उन ई सवाल कयो त ॻाल्हाइण मां चेंजिंग आई मूं में कुझु फ़र्क़ु महसूसु थियो कंहिंखे त उन वरी मूंखां पुछियो त तुंहिंजी गुफ़्तगू में शाइराना तबियत तुंहिंजी थी वई आहे भला शाइर थी वई छा त मूं इहे 2 लाइनूं उन टाइम ते ई मुंहिंजे ज़हन ते अची वयूं हुयूं जेके मूं हुनखे ॿुधायूं हुयूं त जॾहिं खां मूं तोखे ॾिठो आहे पहिरीं तॾहिं खां ई शाइर सॾाइण लॻो आहे हितां खां पोइ तकरीबन जेको आहे सो ईअं ई अबरा सबरियूं ॻाल्हियूं ऐं दुनियावी हवाले सां ऐं जेके से मोहबत जूं ॻाल्हियूं पर हू तकरीबन तिर्ज़ी हवाले सां ईअं लिखंदे लिखंदे पोइ उस्ताद बुखारी जो इहो किताबु पढ़ियमि न ग़म निबिरियो न कमु निबिरियो उन खां पोइ तकरीबन जेको आहे सो इहे ज़ुल्फ़नि जूं ॻाल्हियूं आयूं दुनिया जूं ॻाल्हियूं आयूं पोइ गुरबत लावार सम्झे इन्हनि चेहरनि खे ॾिठमि ऐं दुनिया में हलियसि घुमियसि फिरियमि त ॾिठमि त मुंहिंजा दर्द त पंहिंजी जॻह ते पर दुनिया दर्दनि सां भरी पई हुई ऐं तकरीबन हिकिड़े ॾींहुं त अहिड़ो मंज़र ॾिठमि जो अस्पताल जे स्ट्रेचर ते कंहिं लावारस फ़क़ीर जे जनाज़े जी मुठ भकोड़ियल हुई ऐं उन मुठ में हिकिड़ो 5 रुपयनि जो सिको पियल हो ऐं उहो सिको जंहिं ॾींहं खां ॾिठमि उन ॾींहं खां पोइ इहा शाइरी छॾे अच्छा
ज़िंदगी कीअं थी गुज़रे? बस ज़िंदगी कुझु गुज़री वई आहे, कुझु गुज़रे पई। गुरबत जे हवाले सां तक़रीबन मज़दूर माण्हू आहियां, महिनत मज़दूरी करियां थो ऐं उन ते पंहिंजो वक़्तु गुज़ारियां थो। हक़ीक़त चवण वारो माण्हू आहियां, इन करे वणा जेके कोन। कॾहिं कंहिं सरकारी इदारे जीअं सकाफ़त खातो आहे उन कॾहिं सार लधी आहे? सकाफ़त खाते वञ तक़रीबन विच में तबियत सही कोन रहंदी हुई, पोइ तक़रीबन अल्ताफ़ जतो ई मुंहिंजे सम्झ में पब्लिशर आहे। उन वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं, पोइ फ़ोन ते पोइ हू पियो अचे, पोइ हू पियो अचे, हीउ पियो अचे, तुंहिंजे लाइ बसि आउं हीउ पियो करियां, हू पियो करियां। पर तक़रीबन हीउ हू कंदे पोइ पछाड़ी में हिते असां वटि कढण में हिकिड़ो छोकिरो दोस्त आहे, उन ई खां पोइ हुन पुछा ॻाछा कई, पोइ अलाए त हुन छा चयो, हुनखे छा न चई, उन खां पोइ वरी राब्तो हुन कोन कयो मूंसां। ऐं पोइ तक़रीबन मूं माना ॾिठो त हू हिकिड़ो पब्लिशर हो ऐं हुनखे महज़ मुंहिंजी शाइरी ते खपी ऐं शाइरी खणी ऐं हू मसूदो खणिया, किताब छपाया, माना हिकिड़ो कमाई जे नज़रिए सां हुन मूंखे जेको आहे सो इहो मथे तां पे हथु घुमायो। पोइ मूं हुनखे ख़ुदि जवाबु ॾिनो त मुंहिंजे लाइ अचण जी ज़रूरत कोन्हे। ऐं तक़रीबन पोइ आहिस्ते आहिस्ते आउं पंहिंजे ई मित मोहताज दवा दारूं कराए पंहिंजी तबियत मुंहिंजी सेट थी वई हली। पर माना अच्छा, तव्हांजा काफ़ी अहिड़ा शहर चोरी बि थिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि पंहिंजे नाले सां मशहूरु करे छॾिया? तक़रीबन ईअं आहे जो तक़रीबन जेके बि माण्हू हाणे तक़रीबन भाउ असगर अंसारी जिन जो भाउ मरून आशिक़ अंसारी, उनखे तक़रीबन मुंहिंजी शाइरी यादि हूंदी हुई। हाणे हू वेंदो महफ़िल में त हुते जिते बि वेंदो हुते मुंहिंजो ज़िक्र ज़रूरु कंदो। हाणे हू ज़िक्र कंदो त हुन ज़िक्र में इहो थींदो हो जो तक़रीबन हाणे शाइर जे बि लिखियो, हाणे हुन त ॿुधायो मुंहिंजे हवाले सां, पर जंहिं यादि करे वरितो लिखी वरितई, पोइ पछाड़ी में जिते वेंदो हुते पंहिंजे नाले सां पियो हलाईंदो। हाणे इहो ख़ुदा आसी ज़मीन जे नाले सां कॾहिं कंहिं रखी छॾियो, पोइ आसी साहब तक़रीबन हाणे ज़मीर वारो माण्हू आहे, हा पोइ ॿिए जे पोरे ते भला कीअं साईं पंहिंजो सम्झिया। आसी त पाण ज़बरदस्त शाइर आहे, ज़बरदस्त इंसान आहे, ज़बरदस्त शाइर आहे, बहितरीन शाइर आहे। ऐं उन तक़रीबन इन शइ जी वज़ाहत कई त बाबा इहो मुंहिंजो न आहे। ऐं छो त तक़रीबन इहो हो या आऊं तक़रीबन अहिड़े हवाले सां ॿियूं बि मुंहिंजियूं शाइरियूं आहिनि जेके आऊं अञा ताईं कंहिंसां शेयर कोन कयूं आहिनि, डायरियुनि ते पयूं आहिनि। त अहिड़े हवाले सां तक़रीबन मूं जेको बि लिखियो आहे उहो मज़ाहिमती हवाले सां लिखियो आहे। इश्किया घटि ऐं मज़ाहिमत जे हवाले सां ऐं हिकिड़ो इंसान में सुजागी जे हवाले सां, माना हिकिड़ो जेको दुनिया जो दर्द आहे उहो बयानु करण जी कोशिशि कंदो रहियो आहे। सही। राग सां दिलचस्पी केतिरी आहे? राग सां दिलचस्पी इन हद ताईं आहे जे राग मुंहिंजे घर में पलियो आहे। हाणे उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब जो शागिर्द आहे मुंहिंजो मामू वज़ीर अली कमराणी, ऐं उस्ताद मिठू कच्छी जो शागिर्द आहे मुंहिंजो मामू ख़ालिद हुसैन कमराणी, जेके रहिजी विया हाणे गुरबत जे हवाले सां वीचारा अॻिते न वधी सघिया। पर जेकॾहिं तव्हां अॼु पोइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब जो को कलाम ॿुधंदा ऐं वज़ीर अली खे रूबरू ॿुधंदा, मंज़ूर साहब जी केस्ट बंदि करे वज़ीर अली खे ॿुधंदा त तव्हां चवंदा मंज़ूर ख़ान साहब पाण ख़ुदि ॻाए रहियो आहे। अच्छा, उस्ताद हाले हयात आहिनि? हाले हयात। अच्छा जी हा, हू त हाणे वज़ीर त बदीन में रहे थो, ख़ालिद सां गॾु हुते कढण शहर में रहे थो। बल तमामु बहितरीन फ़नकार आहिनि। उस्ताद बादल राई आहे, सुठो फ़नकार आहे हाणे, पर हू मुंहिंजे मामे ख़ालिद सां गॾु बाजो वॼाईंदो कंहिं दौर में। अच्छा, ज़िंदगी में कंहिंखां शिकायत? शिकायत का हिकिड़ी हुजे त माण्हू बयानु करे, पर का अहिड़ी शिकायत जेका तूं सभिनी जे साम्हूं करणु चाहींदो हुजी? सभिनी साम्हूं बसि शिकायतूं खोड़ आहिनि, बसि वक़्तु छो सॼी सिंध तोखे ॾिसे पई असांजे बसि शिकायतूं जेका आहिनि बसि चई ॾे, दरगुज़र कयोसीं। वयो वापरियो छा विसारे छॾियोसीं? हा, वयो वापरियो छा, यादि माज़ी दिलि न कर, जेकी थियो सो ख़ूब थियो। ज़िंदगी खे छा तूं सम्झी मरम? ज़िंदगी ख़ुदा जे तरफ़ ॾिनल हिकिड़ी नेमत आहे, ऐं के शाइर जा इहे लफ़्ज़ पवनि त तोड़े जो दर्द सूर आहे पर ज़िंदगी प्यारी हुई। सौ दुख हुआ, सौ दर्द हुआ, पर ज़िंदगी प्यारी हुई। अच्छा, कहिड़ी ॻाल्हि ते रोइणु ईंदो आहे? रुअणु मूंखे इन ॻाल्हि ते ईंदो आहे तक़रीबन जॾहिं बि कंहिं अमीर जे दर तां कंहिं फ़क़ीर खे ख़ाली रहंदे ॾिसंदो आहियां त तक़रीबन दिलि आज़ारी थी वेंदी।
ऐं इहे ई शयूं आहिनि जेके लिखण ते मजबूर कंदियूं। शाइरी जो किताब बंगलनि जे दरवाज़नि तां फाटल कपिड़नि वारनि जी सदाऊं ईअं छलियूं हलियूं वञनि त मुंहिंजे सम्झ में उन ॾींहुं शैतान ख़ुशी मल्हाईंदो आहे ऐं शैतान ख़ुशि थींदो आहे इन ई अमल ते त आऊं कामयाबु हुयसि सॼो ख़ुदा जे साम्हूं। अॼु शाइरी जो किताब शाया न थियो आहे? न, शाइरी जो किताब शाया न थियो आहे ऐं मूं पंहिंजी शाइरी अञा ताईं सहेड़ी बि न आहे। तक़रीबन किताब जेतिरो मवाद थी वेंदो पर उनखे जेको आहे सो मूं तरतीब न ॾिनी आहे जो मूं किताब जी शिकल में। कंहिं दोस्त मैसेज कयो आहे सिंगार गबोल, उहो चए थो त को मज़ामती शहर को ॿुधायो, इनकलाबी शहर सिंध जे हवाले सां। तुंहिंजे ॿाहनि में चूड़ियुनि जी मौसम रहे, तुंहिंजे पेरनि में छेरनि जी छमछम रहे, तुंहिंजे चपड़नि ते मुर्कनि जो संगम रहे, दूर तोखां क़यामत ताईं गम रहे, पर मुंहिंजे राहनि मां कंडा हटाए न तूं, मूंखे ज़ुल्फ़नि जो क़ैदी बनाए न तूं। छॾ त तारीख़ जो वर्क बणिजी वञा ऐं सदियुनि ताईं लिखबो ऐं पढ़बो रहां। वाह। कर्ज़ तुंहिंजो बि मूं ते वॻड़ो आहे मगर तर्स धरती जो थोरो त लाहे वठां। सिंध जी हर सचाई बचाए वठां, मां बुखारी भिटाई बचाए वठां। तुंहिंजे सॻड़नि ते सजनी मां हर पल वरियसि, तुंहिंजी लाश कंहिंजो पिरी बेकफ़न थो सॾे। मुंहिंजी रूपा माड़ी कलर पई थिए, मुंहिंजी धरती समूरी बंजर पई थिए, प्यार वारनि जी बस्ती खंडर पई थिए, मुंहिंजे लाइ हयाती ज़हर पई थिए। छॾ त दोदे जी धरती बचाए वठां, होशू हेमू जी हस्ती बचाए वठां, प्यार वारनि जी बस्ती बचाए वठां ऐं बहारनि जी मस्ती बचाए वठां। हाज आयसि वरी तुंहिंजे दर ते पिरी, तुंहिंजे ज़ुल्फ़नि ते वेही पोइ ॻाल्हियूं कबियूं, तुंहिंजे नेणनि खे वेही पोइ परचाइबो, तोखे तुंहिंजनि ई ॻाल्हियुनि सां बहलाइबो, तोखे तुंहिंजनि ई ॻाल्हियुनि सां बहलाइबो। वाह वाह। कंहिंखे को पैगाम ॾियणु चाहीं, का ॻाल्हि चवणु चाहीं सिंध जे माण्हुनि खे, कंहिं दोस्त खे, कंहिं पिरी प्यारे खे, त उहो पैगाम, का ॻाल्हि, को मैसेज? बसि पैगाम आऊं ॿिनि सिटनि में ॾियणु थो चाहियां हर सिंध वासी खे जेको हिन सिंध जो दर्द रखे थो ऐं हिन धरती सां मोहबत करे थो। उनखे इहो पैगाम आहे त मयारूं सिंधड़ी ॾींदई किनारनि जे उदासियुनि जूं, मयारूं सिंधड़ी ॾींदई, मयारूं सिंधड़ी ॾींदई किनारनि जे उदासियुनि जूं, दरिया ख़ामोश थी वेंदा दुबनि जी माठ मारींदई, असां खां पोइ पिरी पंहिंजनि चपनि जी माठ मारींदई, हवा ख़ामोश थी वेंदी वणनि जी माठ मारींदी। सिंध मयारूं ॾे, उनखां बहितर आहे त सिंध जे मयारुनि खां अॻु में सिंध जी पोइवारी करे। वाह।